सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे मुलाज़िमनि जी तंज़ीम सेवा जे अॻवाननि जी हिमायत में चौकीदारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सेवा जी बॉडी उहिदेदारनि तरफ़ां तंज़ीमी भञकड़ी ते मुअतल कयल कारोबारी कमेटी जे अॻवान रियास नारेज जी हिमायत में चौकीदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ चौकीदार जो चवणु हो त सेवा जी सॼी बॉडी मुअतल ऐं गैर क़ानूनी आहे, जंहिं करे उन्हनि जे फ़ैसिलनि जी का बि अहमियत ई न आहे। हुननि चयो त ग़लती ते शोकास मिलंदा आहिनि। सेवा बॉडी बिना शोकास जी उबतड़ फ़ैसिला सम्झ खां ॿाहिरि आहिनि। हुननि वधीक चयो त संदन सिक्योरिटी इंचार्ज काशिफ नारे जो सुठो ऑफिसर आहे, उन ते इल्ज़ामनि खां पासो कयो वञे। होॾां सेवा सदर मोहम्मद अली गांगरे जो चवणु हो त सेवा कारोबारी कमेटी अॻवान रियास नारे जो जी सेवा जी चूंडियल बॉडी में कसम खयो हूंदो त हू मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जाखोड़ कंदो, पर हू पंहिंजे ज़ात वारे कामूरे सां गॾु ॿी मिसकीन मुलाज़िमनि जे हक़नि जी लताड़ कई त उन जी सज़ा ॾिनी वई आहे। मटियारी वेझो लगारी बिरादरी पारां बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। साईं बख्श लगारी पठान सोबो लखानू जावेद मुख्तियार लगारी जी अॻवानी में प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते दाहींदे अॻवाननि चयो त संदन घरनि मां चोरी थी आहे, जंहिंजा जवाबदार पकड़े भाणोठ थाणे ते हवाले करे FIR दाख़िल कराई वई आहे। हुननि चयो त जवाबदार धुर तरफ़ां केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस जी पेट्रोलिंग न हुजण सबबि रोज़ चोरियूं थी रहियूं आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ठरी मीरवा में हुसैन बख्श दस्ती मुंतकिल करण ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। नारेबाज़ी के वार्ड नंबर 2 जे आज़ाद उम्मीदवार हाजी रोशन अलदीन जोगी जी हिमायत में शहर में मुकमल बंदि करे एहतिजाज कयो वियो। मचल माण्हुनि नाका चौक ते टायरनि खे बाहि ॾेई, जंहिं सबबि शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता मुकमल तौर ते बंदि थी विया। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त UC हुसैन बख्श दस्ती मुंतकिल करण हितां जी आवाम सां वॾी ज़्यादती आहे। ज़िक्र कंदासीं बिरिया सिटी ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 16 खां 18 कलाक हथरादू लोड शेडिंग जारी आहे। सेबको 47 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद बावजूदि 16 खां 18 कलाक बिजली जी लोड शेडिंग रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। बिजली बंदि हुजण सबबि मस्जिदनि मां विज़ू जो पाणी ख़तम थी वियो आहे। शहरनि जा कारोबार ठप थी विया आहिनि। शहरनि में औरतूं तोड़े नंढड़ा ॿारड़ा सख़्तु परेशान आहिनि। इस्पताल अंदरि मरीज़ पिणु सख़्तु परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि बिजली ऐं पाणी वारे वज़ीर सेबको इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बिजली जी लोड शेडिंग मां जान छॾाए हितां जी आवाम खे ॾुखियाईनि खां बचायो वञे। जैकबाद में ॾींहं ॾिठे जो हथियारबंदनि हिंदू वापारी खां लखें रुपया फुरे फरार थी विया आहे। शाहगाज़ी पाड़े जे रहवासी हिंदू वापारी अटोमल खां हथियारबंद 12 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। पुलिस ज़रियनि मूजिबि वापारी पैसा खणी दुकान तरफ़ अची रहियो हो त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हवाई फायरिंग करे 12 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े बाद वापारी अटोमल थाणे ते पहुची रिपोर्ट दाख़िल कराई आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे, जल्द जवाबदार गिरफ़्तार करे रक़म वापसि कराई वेंदी। ख़बर शामिल कंदासीं डिगड़ी में इम्तिहान में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि में इनाम विराया विया। प्राइम KG एंड हायर सेकेंडरी स्कूल में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि जे मान में हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें ख़ासि महिमान डॉक्टर असलम परवेज़ नक़वी हो, जंहिंमें गुलफार सरदार, सनम सरवर, मिस हिना खान फरवा, मिस नाज़िया जुमन सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सैयदा मरियम शाह, सैयदा लारिब बतूल, सैयदा कुरतलैन, सैयदा निशान बतूल, एना खान, शोबान, सदफ, हमज़ा, हशाम ऐं पोजीशन हासिल कंदड़नि खे सर्टिफिकेट, अवार्ड, मेडल ऐं ट्रॉफियूं इनाम पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते तक़रीब में शरीक महिमाननि ख़िताब कंदे चयो आहे त स्कूल में ॿारनि खे मयारी तालीम ॾिनी पई वञे, जंहिंजो नतीजो अॼु अवां जे साम्हूं आहे। संदन चवणु हो त जिन बि ॿारनि महिनत कई, दिलि लॻाए पढ़िया, उन्हनि पोज़ीशनूं हासिल कयूं आहिनि। संदन हौसला अफ़ज़ाई लाइ ही तक़रीब कोठाई वई आहे। शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पंवर चयो आहे त मकानी चूंडनि दौरान पोलिंग स्टेशन ते सहूलियतनि जी फराहमी संदन पहिरीं तरजीह आहे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर जी सदारत हेठि ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 26 जून ते मुनक़िद थींदड़ मकानी चूंडनि जे हवाले सां इजलास थियो। इजलास में पोलिंग स्टेशन में सिक्योरिटी, पाणी, बिजली, वॉशरूम समेत ॿियनि सहूलियतुनि जे फराहमी खे यकीनी बणाइण लाइ गौर वीचार कयो वियो। इजलास में रीजनल इलेक्शन कमिश्नर
DRO शहीद बेनज़ीराबाद नवीद अजीज़, डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद कलवट, मकानी खाते के एडिशनल डायरेक्टर अब्दुल सत्तार राठौड़, DEO तालीम कुर्बान अली राहू, जावेद अहमद उनर समेत समूरन तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर पुलिस अमलदारनि समेत ROs शिरकत कई। उन मौके ते इजलास में खिताब कंदे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पंवर ॻाल्हाईंदे चयो त मकानी चूंडनि दौरान पोलिंग स्टेशन ते सहूलियतुनि जी फराहमी संदन पहिरीं तरजीह आहे। संदसि चवणु हो त इन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया हर मुमकिन कदम खणी रही है। डिप्टी कमिश्नर एक्सियन बिल्डिंग्स के हिदायत की है त मुक़ररु कयल पोलिंग स्टेशन वारनि स्कूलनि में ऐं ॿियनि सरकारी इमारतुनि में घुर्बल सहूलियतुनि जी फराहमी लाइ तकड़ा कदम खणी जीअं वक़्त सर कमु मुकमल करे सघिजे। लंडन का मोटरसाइकिल ते सफ़र कंदड़ अकराम आसिफ कराची पहुची वियो आहे। उन मौके ते प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे अकराम आसिफ चयो आहे जॾहिं हू मोटरसाइकिल ते निकितो हो त खेसि हर हंधि तमामु घणी महिमान नवाज़ी मिली। ईरान त संदसि वॾी महिमान नवाज़ी कई। हुन चयो त सिंध वासियुनि जे ॿिनि मुल्कनि खां वधीक महिमान नवाज़ी सूबो आहे। खेसि सिंधी सकाफ़त जहिड़ा तोहफ़ा ॾिना विया जेके खेसि बेहद पसंदि आया आहिनि। हुन चयो त हुन लंडन खां 14,000 किलोमीटर सफ़र तय कयो आहे। हाणे संदसि कश्मीर वञण जो इरादो आहे।